अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे पता दिल ड्रामे जी ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड जी अपडेट ॾींदा हलूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं हाणे घणियूं क़िस्तूं बचियूं आहिनि पता दिल ड्रामे जूं ऐं आख़िरी क़िस्त कहिड़ी आहे, कॾहिं ईंदी। अॼु वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, जे तव्हां न ॾिसंदा दोस्तों तव्हां अपडेट ही मिस थी वेंदी, ही ज़बरदस्त अपडेट मिस थी वेंदी। वीडियो खां स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा पंहिंजे दोस्तनि ताईं। हलूं था नेक्स्ट एपिसोड ऐं आख़िरी एपिसोड जे बारे में मालूमात ॾींदा हलूं। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त ही हाणे 100 जे लॻभॻि क़िस्तनि ते ड्रामो ख़तमु थींदो, 100 जो आंकड़ो पार कंदो। पोइ कहिड़ी बि क़िस्त ख़तमु थिए, ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे ऐं आख़िरी स्पेल में दोस्तों ज़ालिम मर्दा, जंहिंमें ख़ासि करे सलार ख़ान बि मरदो, गोली हणंदो, ख़ुदकुशी कंदो ऐं शादियूं बि कंदो, पोइ ख़ुदकुशियूं कंदो, घणो कुझु इन सां गन थियण वारो आहे। वारिस ख़ान सां बि गन थियण वारो आहे, ॿिनि सां बि। ऐं ढोलण आख़िरी क़िस्त में जेको आहे न ख़ुशि थींदो ऐं इन सां कुझु न कुझु इंसाफ़ थींदो ऐं ॿिनि सां बि दोदे सां बि थी सघे इंसाफ़ थिए। बाक़ी बग़ैर रबू वग़ैरह ॿिया टियां जेका वाठा आहिनि इन्हनि सां बुरी हालत थियण वारी आहे ऐं शेरल पंहिंजे रस्ते ते मोटी ईंदो ऐं इंसाफ़ वारे रस्ते ते। अहिड़े हिसाब सां जीजा बि आख़िर में पछताईंदी। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।